अदी मोरा खुश लगी पई टेटू लगी पई नी अदी कोमा में आया थैलियों चढ़िलियों इने बूथ ते यो छिको चढ़ेला तू आई त साह में साह पियो आ माई तपी छो बैठी आ हाल वाल क्यों थमाए केड़ो मा तो ओधर गुरिया जो काकड़ो अचे क्यों थी अंडक मंडक दिसे नथी हेडा ढोर जरा ब दोडा थी तडी भी पूछे थी मोरा टेटू लगी पई आ तू का दादरियाणी आ तो के सजो हाल वाल दिया जा तो वट स्टेथोस्कोप पियो आ जो पुठी ते रखनी त मा कंद में अदी मोरा बसा करती वादी बाके सापा जा सूर सल्या बाके के पाजी दाडिया वरी केड़े कुत्ते चक पातो तोखे अदी कुत्तो चक पाया भी भलो दी 14 सुई अड़ाए अड़ाए बस साफ बिछी वजा पर बाजो ता दी बुकारो जीवा शुक्र आज मन्यू त सही भला बुध किंजो तओ हो अदी पाजो तओ पाजो बूतो दी बुकारो जीवा सही आनी पो घर जी गाल घर में रह जी वई ना दी गाल घर में काते रह जी भैया ओ मावारी नो ना बोस की इडी बोस की के दिशाती जो कैंसर तो हाय कुरान छोकरी ना बिलाड़ू ये से दी ओकरी ना बिलाड़ू शौर्य मुके बुधाय वही को दी या पुरणी थी तस शाती अते ये लुपरियो दुपरियो भी शौर्य जाम रखियो दी पर नो फर्क दी नो फर्क हाणे त गाल गाटे तो चढ़ी वईया हाणे तो डॉक्टर चवता शौर्य न बचदी ओकरी नु बिलाड़ू बाहि ॾेई बाहि ॼाए हेॾे वॾे मसइले जो नी लुपरिन शुपरिन में माण्हू इलाज ॻोल्हींदो आहे हिकु अंदाज़े मूजिबि पाकिस्तान में हर साल 90,000 खन रना जेके ब्रेस्ट कैंसर मर्ज़ में मुब्तला थियूं थियनि पियूं ऐं तूं लुपरियूं रखजांइ लख लानत न हुजे नी लुपरिन में अदी मां नागन खाती के कहिड़ी ख़बर असां त इन शइ खे मामूली गोड़ी सब्जी करे अदी जी थींदो आहे माण्हू घर में नुस्खो शुस्को कंदो आहे पर अदी असांखे कहिड़ी ख़बर असां नागन खाधनि के डॉक्टर हाणे जॾहिं ॿुधाए था पिया त मुंहिंजो याव तो फाटे पियो मोरा हेतिरा दी आंगुर जिन जेतिरा जीतामड़ा बच्चा अथसि अदी इन जो केरु कंदो अहिड़ी नगज़ीर थी मुंहिंजी बोस की बाक़ी विरी ॾेई मां जो जुआ कढई थी मां कहिड़ा सूर सलिया तोसां आचर आचर थी मांखे वीचारे मांखे तेल फुलियल करे मांखे विरियूं ॾे मुंहिंजा वार चढ़ाए मुंहिंजा चीड़ू कढे अधी बासा हुनजा जतन थियल अधी बायती थी विधी बाए मोरा मोरा मयती थी विधी सा अधी मांखे को नस पतो ॾे भेण बासा क़ुरान जी ड्रोई थी मां ॿुधायां थी मां कड़ी ॻाढ़ो क़ुरान रखंदी साईं मथे ते बासा दी हिम्मत कर दी बासा कुझु करे मां मरी विधी साईं मयती थी करे रती जीअण चाहियां तू वीचारी जो कदुरु कोन कयो हाणे लोड़ हो वीचारी भी लोड़ींदी इन जा जीतामड़ा बच्चा भी लोड़ींदा मुश्किल आहे दीनी बीमारी में चढ़णु ये छोकरियों जेके मायूं अचनि थियूं इन ब्रेस्ट कैंसर इहो छाती वारे कैंसर में अदी मुश्किल का बचे थी वीचारी बाक़ी ऐं ॿियो माण्हू शुरू में जॾहिं इलाज कंदो आहे त पोइ बचंदियूं बि आहिनि तूं आई आख़िरी स्टेज ते त मूंखे हाणे बचाए ॾियो अदी हाणे त कोन थो थिए पियो अदी हेत वटि भेण तूं मूंखे आदत थी ॾे कॾहिं उहो रधो सधो साव थी कढे कुती कुस्ते अदी असांखे इहे कूड़ा आसरा ॾियण कोन था अचनि पिया भेण छाती ते जॾहिं ॻोढ़ी थिए ॻाढ़ो निशान थिए मुंहं मां पाणी थो वहे सूर थो थिए वज़न थो घटिजे या को बि मसइलो थो थिए सोज थी थिए त माण्हू फौरन डाक्टरियाणी ॾे वेंदो आहे तो वांगुरु लुपरियूं शुपरियूं पंहिंजा इलाज ॻोल्हजां रुॻो अदी इहो कुनो त कोन मलियोसीं हाणे कहिड़ो तओ मलिया मां पाण सां अदी मां कहिड़ो तओ मलिया हाणे छा कंदीअ भेण हाणे इहे ॿई हथ खणी पंहिंजो मुंहुं कारो कर पाण खे पिट
अधी मां भय फैज़ बुचड़ी रहना आधी मां वक्त ते संभाले वञा त अॼु हे ॾींहं थोरी ॾिसणा पवंदा अधी ये पाण खे घरोड़े हीअं माना मुंहं तो लाए त तोखे कुझु अहसासु शइ गरी कंहिं जाइ जी तो जहिड़ियूं जेके आहिनि त पहिरियों माण्हू मर्ज़ में ईंदो आहे त उन महिल माण्हू इन जो इलाजु दिलाजु कराईंदो आहे न आख़िरी स्टेज ते ईंदा पोइ खणाए वेंदव पोइ चवंदव डाक्टरनि में क़ाबिलियत कोन्हे का ऐं असां जेको आहे सो हाणे छा कयूं पोइ इहे ॿई पाण खे हे वटि मां तूं न ॾे पाण खे मां थी तोखे ॾियां हे तुंहिंजे नी किने बूथ में आहे हे जेको तूं लापरवाही कई आहे ब्रेस्ट कैंसर जे करे अलाए केतिरियूं मायूं वीचारियूं मरी थी वञनि हर साल त माण्हू शुरू में हिन जो इलाजु करे न उन जो अहसासु करे उन खे डॉक्टराणी ॾे वठी वञे त जीअं उहा हुनजो इलाजु सही तरीक़े सां करे डोज़ ॾेसि पूरो माण्हू तरीक़े सां दवा खाए तो वारियूं जेके न छा मां तोखे चवां हिन महिल मुंहिंजो वाद थो वञे ख़राबु हिकु त हो वीचारी लोड़े थी पई सिर्फ़ु तुंहिंजे सिर जे करे ख़ुदा शला पुॼंदी नूरी चूरी